आवाज़नि ते जॾहिं अचूं था पिया त हाणे हीअ आहे हिकिड़ो अखर भे वारो भ भ ठीकु आहे झ ठ फ छ ध ढ इनखे तव्हां कोठींदा आहियो ॻोरो आवाज़ु ॻोराइण थी थिए असुल में छा आहे त इन सां इनखे असां सिंधी में कोठींदा आहियूं विसरग विसरग छो त इन जी माना जेका भेरूमल बि कई आहे त वे माना परे सर्ग माना उछल जंहिं आवाज़ खे न परे थी उछल ॾिजे वधीक छो त हूअं उछल त हर आवाज़ खे अचे थी मिसाल बे जो आहे या ते जो आहे इन्हनि खे उछल त सभिनी खे थी अचे पई पर हीअ उछल वरी अञा थोरो ख़ासि थी वञे जिते असां ब जो आवाज़ु ठाहींदा आहियूं ब ठीकु आहे न ब ब उते वरी फिफड़नि जो ज़ोर उन में मिलाईंदासीं माना फिफड़नि जी जेका हवा आहे एडिशन में उहा उन सां जॾहिं मिलाईंदासीं उन आवाज़ सां त पोइ उहो थोरो ॻोरो आवाज़ु महसूसु थींदो ऐं उन आवाज़ खे असां वरी कोठींदा आहियूं विसरग मिसाल ॾिसो ब सिंपल सादे नमूने सां ब जो आवाज़ु ब हाणे जॾहिं उन में फिफड़नि जी हवा सां अञा एड कयूं ज़ोर ॾियूंसि पफ हिकिड़ी मिलायूं त छा थी वेंदो भ भ ब भ टे जो आहे ट उते ई टे ते ट ठ ईअं नी प पे पे जो आवाज़ प उते ई फिफड़नि जी असां एडिशन कंदासीं हवा जी प फ ठीकु आहे इहे सिंधी ॿोलीअ जा सिंधी ॿोली बल्कि सिंधी आईवेटा में हिन सिंधी अल्फ़ाबेट में कुल 10 आवाज़ ॾिनल आहिनि उन लिखण जा 2-3 तरीक़ा आहिनि हाणे सिंधी पटीअ में जेका सिंधी असांजी अल्फ़ाबेट आहे जेका असां पढ़ायूं था ॿारनि खे या पढ़ी आहे उन में कुल 10 विसरग आहिनि विसरग छा खे चइबो वरी रिपीट था कयूं इन शइ खे त अहिड़ो आवाज़ु जंहिंमें फिफड़नि जी असां हवा उन में एड करे अदा कयूं जंहिंसां हिकिड़ो ज़ोर पैदा थिए आवाज़ में त उनखे विसरग चइबो मिसाल तौर ते ब भ त थ त उते ई जिते जिते त जो आवाज़ु ठहे थो न उते ई तव्हां पफ ऑफ एयर जेका आहे मिलाईंदुसि त थ ट ठ ज झ ग घ इहे 10 असांजे हिन पटीअ में इहे मौजूदु आहिनि जंहिंखे असां कोठींदा आहियूं विसरग पोइ हाणे उनजे लिखण जा असां वटि 2 तरीक़ा आहिनि हिकिड़ो त असांजे हिन पटीअ में 2 अखर असांजा अहिड़ा आहिनि हिकिड़ो झे ऐं घे जंहिंखे असां 2 अखियुनि वारे हे सां लिखंदा आहियूं मिसाल इहे असांजा 2 अखर अहिड़ा आहिनि इनखे असां कोठींदा आहियूं डायग्राफ डायग्राफ मीन्स 2 अखर मिलाए हिकिड़ो आवाज़ु वठणु हिकिड़ो अखर ठाहिणु ठीकु आहे न त हिनखे डायग्राफ चइबो आहे ऐं लिखिबो हिनखे इन नमूने सां इहा जेका हे जेका आहे हीअ जेका हे हिन में शामिलु आहे हिन अंदाज़ जी त इनखे असां ईअं सम्झो त अधु हे तसवर कंदासीं माना अधु इहो ऐं अधु हो इहो मिली हिकिड़ो आवाज़ु ठाहींदो घ जो तंहिंजे करे लिखण में बि इन शइ जो ख़्यालु रखिबो आहे त घर कीअं लिखिजे घरू कीअं लिखिजे गहिरो कीअं लिखिजे ठीकु आहे न माना हे जो अलॻि अखर आहे हीअ उहा हे न आहे हीअ हे उहा आहे जेका विसरग जी शकिल ॾींदी
हीअ अखर उहो आहे अखर। पर असां हेॾे परी आवाज़नि ते पिया था ॻाल्हायूं त असांजा इहे 10 अहिड़ा विसरग आहिनि कुल, जंहिंमें के चइनि नुक़्तनि सां इस्तेमालु कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं अहिड़ा एतिराज़ थींदा आहिनि त भला इनखे सवले नमूने सां एॾनि नुक़्तनि सीड़ाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। मिसाल भे खे असां छो था ॾियूं, या फे खे एतिरा 4 नुक़्ता छो ॾिना आहिनि, या थेले खे 4 टुका छो ॾिना आहिनि। इहो इन जे लाइ हूंदो आहे त असांजी ॿोलीअ में अहिड़ा लफ़्ज़ बि आहिनि जेके इन खां अलावा इन्हनि सां गॾु वरी हे जो इस्तेमालु बि थींदो आहे। मिसाल लफ़्ज़ आहे फहिकाइणु, बाबा फहिको करे अची किरियो, फहिको। हाणे फे खे जेकॾहिं असां पे ऐं हे सां लिखूं, वरी फहिको में हे बि आहे न, माना पे ऐं हे, फे खे असां पे ऐं हे लिखूं ऐं गॾु वरी ॿी हे ॾियूंसि त यकीननि मुंझारो थींदो नी, लिखण वारनि जे लाइ मुंझारो थींदो। तंहिंजे करे जीअं खोहरो लफ़्ज़ आहे खोहरो, त खे असां लिखूं काफ़ ऐं हे ॾेई, इहा थी वई खे, जीअं उर्दू में लिखिबो आहे। वरी हे ॿी बि ॾियूंसि त केॾो मुंझारो थींदो लिखण वारनि जे लाइ। इन जे लाइ सिंधी ॿोलीअ जे मिज़ाज जे मुताबिक़ इहे जेके अखर आहिनि, इहे अंग्रेज़नि कोन ठाहिया, इहे अॻिते वॾे अरसे खां वठी डेवलप थींदा आया आहिनि। अबुल हसन ठटवी जंहिंजे ॿुधाईंदा आहिनि त अबुल हसन ठटवी तरतीब ॾिना अखर, उन किताब 1700 ईस्वी धारे मुक़दमे सलवा ते हिकिड़ो किताबु ॾिनई ऐं इहा पटी ॾिनई। इहो इन जे लाइ त जीअं सूरत खती वरी आम माण्हू सम्झे लिखे पढ़े। त अबुल हसन ठटवीअ बि पाण ई अखर न ठाहिया आहिनि, माना वॾे अरसे खां वठी हिकिड़ा डेवलप थींदा आया आहिनि। त इहे जेके डेवलप थींदा आहिनि, इहे ज़ाहिर आलमनि जे ज़रियनि सां असां ताईं पहुता आहिनि। इन जे करे ही घणा हाणे अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, अहिड़ा असांजा आलम हूंदा आहिनि जेके एतिराज़ु कंदा आहिनि त इनखे साॻिए नमूने सां ई लिखिजे हा। पर साॻिए नमूने लिखण सां असांजी ॿोलीअ में असांजी सूरत ख़ती मसइला थींदा आहिनि। इन जे करे हीउ जेको पटीअ जो जेको असांजो तरीक़ो आहे न, चइनि टुबकनि वारो ऐं इन इज़ाफ़ी जेका हीअ असां डायग्राफ कंदा आणूं पिया हे वारी, इहा असांजी ॿोलीअ जे मिज़ाज मुताबिक़ इन जी सूरत ख़ती आहे। त बहरहाल इहे ख़ासि ॻाल्हियूं हुयूं। त विसरग चइबो उनखे जेको अदा करण महिल जंहिंमें फिफड़नि जी हवा शामिलु हुजे, इज़ाफ़ी, त इनखे असां कोठींदासीं विसरग। ठीकु आहे न, इंग्लिश में हिनखे एस्पायरेट साउंड सॾिबो। त हाणे हीअ असां वटि कुल जेके इहे अखर आहिनि 52, आवाज़ घणा आहिनि हिन में 51, छाजे करे जो अलफ़ ऐं हमज़ो हिक ॿिए जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि।